के मानू तारीख थियन था घायल धरती जी एड़ी गहरी चीख थियन था जा कौमन के जागाए थी जा दुनिया के बदलाए थी। सोडे साहब की कम्युनिटी जे मौजूद शख्सियत असांजा अजीम शायर बेहतरीन शायर ॿियनि कम्युनिटियुनि जा माण्हू जेको अॼु हिन प्रोग्राम में पहुता आहियो तव्हांजूं महिरबानियूं जिए सिंधु जिए लतीफ़ दोस्तों साथियों सोडो साहेब राम सिंह सोडो साहेब इन करे वडो मानू न हुयो तो उस सोडा खानदान में जमियो हुयो ऐनट पंजी या प्रॉपर्टी हुई उन करे ही वडो मानू हुयो उन जे करे समूरी कम्युनिटी जे मानून उनके सलामी ते ॾिनी ऐं उनजी हिकिड़ी निराली तमाम घणी इज्जत थे कई इहा ॻाल्हि कतई कोन हुई उनमें को शक न आहे तव्हां बेहतरीन तव्हांजी कम्युनिटी बेहतरीन पर सोडो साहब हिकु निरालो माण्हू हुयो हू जहिड़ो पंहिंजी कम्युनिटी पंहिंजनि सोडनि पंहिंजनि राजपूतनि सां हुयो उन्हनि जे लाइ जेका हिन जे दिलि में मोहबत हुई उन्हनि माण्हुनि जे लाइ जेका हुब सचाई हुई उहा मोहबत ऐं हुब हुनखे हितां जे कोली भील मेघवाड़ ऐं समूरे माण्हुनि सां हुई उन करे वो आला माण्हू हुयो अजीम माण्हू हुयो खुदी को कर इतना बुलंद खुदी को कर इतना बुलंद खुद खुदा तुमसे पूछे हर तकदीर से पहले खुद खुदा तुमसे पूछे बता बंदा तेरी रजा क्या है ये उन मानव पंहिंजो पाण खे बुलंद कयो हुयो पंहिंजे माण्हू खे पंहिंजो पाण खे मथाऊं कयो हुयो निरालो कयो हुयो ऐं जी पाण माण्हुनि जा सॼे थर में ऐं ॿोपुआर जो त ही आरोखी जा के किथां सॼे थर जा जी पाण जा माइटाणा नाता रिश्ता आहिनि ईअं असांजा बि हुआ पर आउं 6वीं क्लास में साईं कंगाल सिंह केटी में पढ़ंदो हुयुसि सूरज सोडो मुंहिंजो क्लास पहिरियों हुयो उन ॾींहं खां असांजो सोडे सां वॾे सोडे साहिब सां जेको इहो रूहानी रिश्तो उतां खां ॾिनो हुयो पोइ असां मारवाड़ा कोऑर्डिनेशन काउंसिल में गॾिजी कमु कयोसीं गॾु हुयासीं ऐं मूंसां हिकिड़ो मसइलो हुयो ऐं हिकिड़े दौर में आऊं ॿियनि मूंखे मजबूर कयो मुंहिंजनि पंहिंजनि वॾनि मजबूर कयो त सोडे साहिब सां इहो मसइलो शेयर कजे जॾहिं उहो मसइलो शेयर करण असीं वियासीं उतां किथे कचहरी थी ऐं पोइ मूं उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे चयो जे मईअ खे मण कयां सो रहण खां रहियो जेॾा वॻ वियो ही बि तव्हांखे तेॾा उन ॾींहुं मूं ॾिठो हुयो त लाचारी ॾेखारियईं ॻाल्हि में त मूं ॾिठो त हुनजो ओॾां टांगे पियो जेॾा वॻ वियो आहे सोडे सुते लोए जा मूंसां ॻाल्हि कई सोडे सुते लोए जा मूंसां ॻाल्हि कई साजे पदर पोए ना तू टिके ना
तू टिकल है नहीं करो क्यों का सुख न समय अब सही है पग न कने सो टिकड़ो है अपन सोडे साहब जी ही तव्हां जी कम्युनिटी खुश नसीब आहे तव्हांखे सोडे जहिड़ो अज़ीम माण्हू मिलियो ऐं इहो रस्तो ई तव्हां वटि आहे इहो मिशन एंड लॉ आहे जेको राम सिंह सोडे साहब जो आहे अगरि तव्हां हिन लॉ ते हिन कानून ते हलंदो त वॾा माण्हू हूंदो त तव्हां राम सिंह सोडे जे पैमाने जा माण्हू हूंदो वरना वो दौर वो दिन गए जब पसीना गुलाब था सोडे जड़ो थियणो पवंदो तार वो राह न उहा नामंज़ूर उहा न आहे सोडे साहब जी राह में सो वो सोडो जड़ा असां सां निभाए हर सभिनी माण्हुनि सां निभाए सभिनी कम्युनिटियुनि जे माण्हुनि सां निभाए पर जड़ा वियो हुयो उन्हनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर आहे उन्हनि इंटेलिजेंट खे कहिड़ी ख़बर त ही पारस सिंध जो हीरो हिन जो मुल्क केतिरो आहे हिन जी अज़मत केतिरी आहे हिन जी वॾाई केतिरी आहे हिन जो शान केतिरो आहे उहो हू माण्हू कतई न ॼाणी सघिया हुया उहो असां ॼाणूं था वो सोडे जी वॾाई वो सोडे जो शान सो उन करे आऊं चवां थो त पाण समूरनि माण्हुनि जे दिलनि में सोडो साहब ज़िंदा रहंदो ऐं सोडो साहब जेका राह छॾे वियो आहे उन ते असां हिन ख़िते जा माण्हू ही समूरा माण्हू जे हलंदासूं त यकीन सां थो चवां त असां कंहिं बि कम्युनिटी में वॾ निंडाई न थींदी ऐं असां ही जेके कम्युनिटियूं हिते जेके हिंदू मुस्लिम ऐं ॿिया जेके माण्हू वेठा आहियूं उन्हनि में कॾहिं बि वेछो न थींदो ऐं हीअ सिंध धरती मोहबत ऐं अमन जी धरती रहंदी ऐं सोडो असांजो रहनुमाई कंदड़ ऐं रहबर रहंदो तव्हां समूरनि माण्हुनि जूं महिरबानियूं जीअं सिंध